अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां डोकरी मां ख़बर शेयर कंदा हलूं। डोकरी में शिया उलमा काउंसिल पाकिस्तान जी सदर ते अल हुसैनी मरकज़ी इमाम बारगाह डोकरी मां एहतिजाजी मुज़ाहिरे जो जुलूस कढी 3 किलोमीटर पैदल मार्च करे चन्ना पुल ते पहुता, जिते लाड़काना मौज जो दड़ो एयरपोर्ट रोड बंद करे धरणो हणी वेही रहिया, जंहिं सबब लाड़कानो बाडर डोकरी मौज जो दड़ो बगी बंडी सियार सामटिया सारिया गुलन वाण ऐं ॿिया नंढा वॾा रोड रस्ता बंद करे छॾिया। उन मौके ते अॻवान मौलाना गुलाम अली, मौलाना गुलाम असगर लाशारी, जवार सफ़ीर अब्बास, इरशाद अली बुखियो, मसरूर अहमद सियाल, ज़ोहिब अली काजी, बाग अली जलबानी, गुलाम रज़ा हिस्बानी, ज़ाकिर हुसैन, शहजाद अली, अली हैदर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त रियासत मदीना जा हुकुमरान सदाईंदड़ खे शर्म अचणु घुर्जे। चयो त क्वेटा में हज़ारा शिया जे 11 बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। उनखे 5 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं हुकूमत तरफ़ां केर बि उन्हनि जे वासनि वटि लड़ी नाहे आयो। छा रियासत मदीना उनखे चइबो आहे जिते मज़लूम जा जनाज़ा खणी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वञे, पर पोइ बि इंसाफ़ न मिले। हिननि वधीक चयो त ही पाकिस्तान असांजे वॾड़नि ठाहियो ऐं असां उन जी हिफ़ाज़त कंदासीं, पर जेसिताईं हिननि नाहिल हुकुमराननि खे घर भेड़ो न कंदासीं तेसिताईं एहतजाज जारी रहंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।